अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाल्हियूं मुंहिंजी सिंध जूं। मकाला, तक़रीरूं, ख़त ऐं इंटरव्यू। मुसनिफ़ सैयद असामुद्दीन राशिदी, मुरतब ग़ुलाम अहमद लाखो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड ऐं इंडोनमेंट फंड ट्रस्ट फॉर द प्रिजर्वेशन ऑफ द हेरिटेज ऑफ सिंध। छापोटियूं साल 2020 ईस्वी। वधायल ऐं संवारियल पीर हसामुद्दीन राशिदीअ सां हिकु भरपूर इंटरव्यू। हीउ इंटरव्यू ख़ान मोहम्मद पंवर, शमशीर हैदरीअ, नफ़ीस अहमद शेख, डॉक्टर नवाज़ अली शौक़, तारिक आलम अबड़े ऐं मोहम्मद कासिम माका वरितो। हीउ इंटरव्यू माहवार नऊं नियापो नवंबर-डिसंबर 1980 ईस्वीअ में शाया थियो। पीर साहब जो ॾिनल ही तवील तरीन इंटरव्यू मुतअद्दिद भेरा छपियो आहे। सवाल: ख़ानदानी हालत खां वाक़ुफ़ु करियो। जवाब: लकियारी सादात ख़ानदान टिड़ी पखड़ी किंगरी पहुतो। उतां भाइरनि खां जुदा थी मुंहिंजो ॾाॾो सैयद पीर शाह लॾे ॻोठु बहमण ज़िले लाड़काणे में आयो। आउं ऐं मुंहिंजो वॾो भाउ अली मोहम्मद शाह ॿई बहमण में पैदा थियासीं। नंढपण बहमण में ई गुज़रियो, पर ज़हनी परवरिश ते हक़ीक़त में मुख़्तलिफ़ असर हुआ। ॿार जा, घर जा, वॾनि जा, किताबनि जा, उथी वेठी जा वग़ैरह। किताबनि या दर्स मां माण्हू एतिरो नथो पिराए जेतिरो किताबनि सां गॾु मजलिस ऐं सुठी सोबत वग़ैरह मां। इंसानी असुलु सिख्या तारीख़ जी तश्कील ॾींदड़ शख़्सियतुनि सां उथी वेठीअ मां ई थिए थी। किताबनि मां इल्मु मिले थो, पर उन सां पुख़्तवी नथी पैदा थिए। जीअं असां वटि चवणी आहे त पढ़ियो पर कढ़ियो की न। मुंहिंजी सॼी परवरिश चङनि माण्हुनि सां उथी वेठीअ मां थी आहे। सवाल: तव्हांजो ख़ानदान अञा ताईं पीर करे थो चवराए, पीरी मुरीदीअ जे उन माहौल मां कीअं निकिता? जवाब: असांजो ख़ानदान असुल में त पीर आहे। अवाइली धंधो त नज़र न्याज़ वठण हो। पीर अली मोहम्मद शाह वॾो हो। वॾे भाउ जी हैसियत में ख़ानदानी रिवायतुनि मूजिबि गादीअ ते संदसि हक़ हो, पर हुन नंढे भाउ खे गादीअ ते विहारियो ऐं पाण पढ़ण वग़ैरह में मसरूफ़ रहियो। पाण पीरीअ जे धंधे खे छॾे ॾिनई। अली मोहम्मद शाह जे फ़र्ज़ंद याने असांजे ॾाॾे पीर शाह बि ज़मींदारी कई। उनजो फ़र्ज़ंद हामिद शाह थियो। हिन पिणु ज़मींदारी कई। उन जा पुट असां आहियूं ऐं असां बि धंधो ज़मींदारी अख़्तियार कयो। अहिड़ीअ तरह असांजी शाख मां पीरी मुरीदीअ वारे धंधे जी पाण पटिजी वई। सवाल: पीर साहब ने ज़मींदारनि ॿिन्हिनि जो सिंध जे बारे में किरदारु साॻियो रहियो आहे। उन सिलसिले में अव्हां जा छा ख़्याल आहिनि त असांजो नसुल उन चकर मां कीअं निकिरंदो? जवाब: मां उन्हनि ॿिन्हिनि खे मरदूद थो सम्झां। हिकु ख़ासि साज़िश जे मातहत सिंध जे ज़हन खे मुंझाए मुसीबत में आंदो वियो आहे, छाकाणि त जेकॾहिं ज़हन आज़ादु हुजे हा त पोइ उन्हनि खे को बि कोन लेखे हा। पीर या ज़मींदार जी बका तॾहिं ई थी सघे थी जॾहिं सिंध जो माण्हू मुंझियल रहे ऐं माज़ूर हुजे ऐं संदसि हथु हर वक़्तु टंगियल हुजे। तंहिं करे हिननि हमेशह कोशिशि करे सिंध जे ज़हन खे मफ़लूज रखियो, जंहिंजो नतीजो इहो निकितो जो असां अॼु ॾींहं ताईं पिया लोड़ियूं ऐं सिंध बि ॾोझड़नि में आहे। सिंध में सॼी ज़िलत हिननि जी पैदा कयल आहे। सवाल: अव्हां हिकु सुठे इल्मी ख़ानदान जे पस मंज़र सां अॻिते बाक़ाइदा तालीम छो न पिराए सघिया? जवाब: असां ॿई भाइर स्कूली तालीम पिरायूं हा त अॼु बसि सिगा जा मेंबर हुजूं हा। त हिकिड़ो स्कूली ऐं ग़ैर स्कूली तालीम जो मक़सदु उहो न थींदो आहे। तालीम उहा शइ आहे जंहिंसां रची माण्हू तयारु थिए। सवाल: त बि अव्हां जे बुज़ुर्गनि खां कीअं सहबत थी जो ज़माने जो इल्मु तव्हांखे न मिली सघियो? जवाब: अॻे तालीम ॿिनि क़िस्मनि जी हुई, हिकु महफ़िली, मजलिसी ऐं किताबी, जेका बुज़ुर्ग वेही पाण हाफ़िज़ ऐं मसनवीअ जा शेर वग़ैरह पढ़ी ऐं कचहरियूं कंदा हुआ। ॿी तालीम हुई नौकिरीअ जे सिलसिले में। नौकिरीअ जे सिलसिले वारी तालीम लाइ मशहूरु उहो थियो त बाबा ॿारनि खे स्कूलनि में पढ़ायो त नौकिरी मिले। असांखे छाकाणि त नौकिरीअ जी ज़रूरत कान हुई, तंहिं करे बि स्कूल में कोन वियासीं। ऐं ॿियो स्कूल में उन करे बि न वियासीं जो ॻोठ जे पसगिरदाईअ में कोई स्कूल न हो। असां लाइ ॾाढे मरहूम मस्जिद में मदरसो तयारु करायो हो, जंहिंमें बाक़ाइदा तहसील वारो मौलवी साहबु हो। असां उन मदरसे में ई पढ़ियासीं, पर पग ॿधण जी नौबत न आई।
असां ॿिन्ही भाइरनि जी रस्मी तालीम हुन ॻोठाणे मदरसे ताईं महदूदु आहे। अॻिते जेकी इल्मु हासिलु कयोसीं सो पंहिंजे शौक़ु ऐं जफ़ाकशीअ सां। सवाल, तव्हांखे ख़ासि तौर ते फ़ारसी ज़ुबान में दर्क आहे त ईअं कोन्हे को त फ़ारसी घोड़े चाड़सी वारे नुक़्ताए नज़र सां तव्हांखे उन तरफ़ ॾांहुं रग़बत थी वई हुजे? जवाबु, असांजे उन वक़्त में जेका सकाफ़त हुई तंहिंमें फ़ारसी, अरबी ऐं हिकमत इहे 3 शयूं लाज़िम हुयूं। हिकमत हिन करे ज़रूरी हुई त जीअं वॾनि घराणनि में परदो हुजण करे माण्हू पंहिंजे घर वारनि नियाणियुनि सियाणियुनि जो इलाजु पाण करे सघे या आम ख़ल्क़ खे दवा दरमल ॾेई सघे, उहो बि हिकु वॾे में वॾो जज़्बो हूंदो हो। बाक़ी फ़ारसी तहज़ीबी तौर ऐं अरबी मज़हबी ज़ुबान तौर सिखी वेंदी हुई। सवाल, हिकमत बि इस्लामी करे चवंदा हुआ, तंहिं करे ख़ासि तौर ते उन जो हिसो लाज़मी हो? जवाबु, न, उनखे मां इस्लामी नथो सम्झां। हिकमत हिकु फ़न हो जंहिं वसीले माण्हू पंहिंजे घर वारनि जी, पाड़े पंबे जी, ॻोठ वारनि जी मदद करे सघियो पिए। सवाल, आम तरह उहो ॾिठो वियो आहे त जेको बि आलिम हूंदो हो घणो करे उहे नुस्ख़ा गॾु करे हिकमत सां रग़बत ज़रूरु रखंदो हो। जवाबु, हिकमत निसाब जो लाज़िमी जुज़ो हुई ऐं उन जो सबबु फ़क़ति परदो ऐं आम ख़ल्क़ जी ख़िदमत हुई। इस्लामी हिकमत कॾहिं बि न हुई, बल्कि न कॾहिं बि यूनानी तिब खे इस्लामी तिब कोन चयो आहे, हमेशह यूनानी तिब चयो वियो आहे। सवाल, यूनानी तिब में सिंध जो केतिरो किरदारु आहे? जवाबु, तमामु घणो। सिंध जो यूनानी तिब में वॾो अहम हिसो रहियो आहे। मुंहिंजो हिकिड़ो मज़मून सिंध में तिब जे मौज़ूअ ते लिखियलु आहे। उन मौज़ूअ ते ॿियनि बि घणनि ई लिखियो आहे। ताज़ो हिकु मज़मून पढ़ियो अथमि, उहो हिकु बहितरीनु मज़मून आहे। जेकॾहिं मां पंहिंजी ज़िंदगीअ में तिब ते को वणंदड़ मज़मून पढ़ियो आहे त उहो आहे मोहम्मद ख़ान मख़मूर जो लिखियलु मज़मून जो LMC जी ताज़ा लतीफ़ मैगज़ीन में छपियो आहे। सवाल, साईं आम तरह चवनि था त तिब हितां सिंध खां ई वई आहे मशरिक़ी मुल्कनि ॾे ख़ासि तौर ते। जवाबु, असल में सिंध ऐं हिंद तहज़ीब जा 2 क़दीम मर्कज़ हुआ जिते तिब, फ़लसफ़ो ऐं ॿिया घणा क़दीम इल्म हुआ। तिब बि हिते थी हुई। बगदाद जे अब्बासी ख़लीफ़नि ऐं दमिश्क में बनी उमैया ख़लीफ़नि खे जॾहिं बि ज़रूरत पई आहे त हितां सिंध मां तबीब घुराया अथनि, जन उते वञी संदन इलाजु कयो आहे। सवाल, तव्हां अमली ज़िंदगीअ जी इब्तिदा कहिड़े नमूने सां कई ऐं उन में छा छा कयो? जवाबु, तव्हांखे ॿुधायो अथमि त असांजी ज़मींदारी हुई। उन करे जीअं हिकु वॾेरे जो बेकार पुटु हिकु खट खां ॿी खट ताईं सॼो वक़्तु फज़ूल ज़ाया कंदो आहे, मुंहिंजी पहिरीं ज़िंदगी बि उन ई नमूने सां गुज़री। पर छाकाणि त असांजे घरनि मंझि इल्मु, शेरो शाइरी, हाफ़िज़, मसनवी, शाहनामा वग़ैरह जो चर्चो हो ऐं हर शाम जो ॾाढे मरहूम जी इल्मी महफ़िल लॻंदी हुई। मूं ते उन ई जो असरु पवंदो रहियो। ॿियो त पीर अली मोहम्मद शाह अख़बार कढी अल राशिद ऐं हिन जो अख़बार सां घणो मशग़ूलो रहंदो हो। असल में मूं ते घणे में घणो असरु अली मोहम्मद जो पियो। हिन जी सोबत सबबु अख़बार नवीस तरफ़ बेमणी में ई लाड़ो पैदा थियो। अख़बार अल राशिद उतां ई कढंदा हुआसीं। पोइ मां भायां थो त 1928-29 ईस्वी धारे मां सखर वियुसि अली मोहम्मद सां गॾिजी सिंध ज़मींदार अख़बार में ऐं पोइ सखर में अख़बार नवीसी शुरू कईसीं। तव्हां पाण अदीबनि साण उथी वेठी शुरू थी, ॻोठाणी ज़िंदगीअ मां निकिरी शहरी माहौल में रिहाइश थी। सवाल, अल राशिद कॾहिं जारी कयव? जवाबु, मां भायां थो त 1925 ईस्वी धारे या 1926 ईस्वी धारे जारी थियो। सवाल, उन ज़माने में जमियत उल शुरा जो घणो ज़ोर हो ऐं मुशाइरा वग़ैरह थींदा हुआ ऐं शायदि तव्हां बि कंहिं ज़माने में शहर चवंदा हुआ? जवाबु, जमियत उल शुरा जो नालो उन ज़माने में न हो, उहो बाद में जॾहिं हैदराबादी असरु पियो तॾहिं निर्वार थियो। असां वारे ज़माने में लाड़काणे में मुशाइरो फ़क़ति मियां अली मोहम्मद क़ादरी मरहूम वटि थींदो हो। अल हक़ीक़त संदसि अख़बार हुई ऐं संदसि ओताक इल्मु अदब जो मर्कज़ हुई। क़ादरी हिकु सुठी इल्मी फैमिली लाड़काणे जे अदीबनि जी हूंदी हुई, जिन वटां अख़बार बि निकिरंदी हुई, मुशाइरो बि थींदो हो। सवाल,
तव्हां उन्हनि मुशाइरनि खां हटी करे कीअं इन ठोस सब्जेक्ट तारीख़ ऐं तहक़ीक़ तरफ़ मुतवजो थिया? जवाबु: मूं शाइरी पेशे तौरु अख़्तियार कोन कई हुई। मां शेर बि चया ऐं अख़बार नवीसी बि कई, पर छाकाणि त ज़ौक़ु हूंदो हो तारीख़ी किताबनि पढ़ण जो, तंहिं करे लामोला तारीख़ ॾे बि तवजो रहियो। बुनियादी तरह सां मां अफ़साना नवीस हुयुसि। सिंध ज़मींदार अख़बार ऐं ॿियनि अख़बारुनि या रिसालनि में मुंहिंजा अफ़साना शाया थींदा हुआ। सवालु: भला उन मसइले में हिकु ज़मीनी सुवालु त तव्हां शाइरी वग़ैरह कई, उहा लोणी फेर लपाट वारी ॻाल्हि त कान हुई, जा बाद में छॾे ॾिनव? जवाबु: मां सॼी ज़िंदगीअ में इश्क न कयो आहे, उहा तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाए छॾियां। सवालु: साईं, पोइ उहा कहिड़ी चङी ॻाल्हि त कोन थी? साईं, पोइ उहा का अहिड़ी चङी ॻाल्हि त कोन थी सम्झी वञे त इश्क न ई कजे, इश्क ई न कजे। मां सॼी ज़िंदगी जवाबु मां अच्छा सवालु: भला उन मसइले में हिकु ज़मीनी सुवालु त तव्हां शाइरी वग़ैरह कई, उहा लोणी फेराट लपाट वारी ॻाल्हि त कान हुई, जा बाद में छॾे ॾिनव? जवाबु: मां सॼी ज़िंदगीअ में इश्क न कयो आहे, उहा तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाए छॾियां। सवालु: साईं, पोइ इहा का अहिड़ी चङी ॻाल्हि त कोन थी सम्झी वञे त इश्क ई न कजे? जवाबु: इश्क खां अलावा बि इंसानु शरीफ़ाना ज़िंदगी बसर करे सघे थो। मूं ते तोड़े जो घणा वंग विधा विया, पर ख़बर न आहे त अलाए कहिड़े सबबु या थी सघे थो त इनफीरियरिटी कॉम्प्लेक्स जे करे मां इश्क न करे सघियुसि। सवालु: उन वक़्त में अव्हां जी शकिल सूरत जेका हुजणु खपे सो अव्हां ते बि असरु घणो पियो हूंदो, पर इनफीरियरिटी कॉम्प्लेक्स कीअं थियो? जवाबु: मासां मुआशिका तमामु घणा थिया, औरतुनि ते पीरनि जो वॾो असरु हूंदो ऐं असांजो अचणु वञण बि माण्हुनि जे घरनि में बेतहाशा थींदो हो ऐं नियाणियुनि सियाणियुनि खे ॾिसण जो बि मौक़ो मिलंदो हो, पर तबियत में कमीणप कान हुई, न त शायदि ख़राबी करे विझां। सवालु: मतां घणाईअ जे करे ख़ासि चूंड करण में ॾुखियाई थी हुजे? जवाबु: चूंड जो मौक़ो ई कोन आयो, टकिड़ो। सवालु: साईं, को शेर पंहिंजो यादि अथव? जवाबु: शेर त मूंखे यादि कोन्हे को। मूं ते घणो असरु पियो लाड़काणे जे शाइरनि जो। मरहूम हाजी महमूद ख़ादिम मुंहिंजो उस्तादु हो, उन खां इस्लाह वठंदो हुउसि, पर मूंखे शेर गोईअ मां मज़ो न ईंदो हो, छाकाणि त तंहिं ज़माने में शाइरी रुॻो लफ़्ज़नि जो करतबु हूंदो हो। दीवाननि मां काफ़िया ऐं रदेफ़ कढंदा हुआ, पोइ उन्हनि जे हिसाब सां मज़मून जोड़िबो, उन करे उहो तरीक़ो मूंखे न वणियो, मज़ो न आयो। सवालु: उन वक़्त जे कुझु शाइरी अदबी सहाफ़ती माहौल बाबति कुझु असांखे ॿुधायो? जवाबु: उहो तमामु सादो माहौल हूंदो हो। अॼोका कॉम्प्लिकेशन्स वग़ैरह तॾहिं कोन हूंदा हुआ ऐं न वरी अहिड़ियूं पॉलिटिकल हालतूं हुयूं। सिधी सही सियासत हुई, ज़मींदारी हुई, पीरी मुरीदी हुई, के चङा मुड़ुस हुआ जे हलाईंदा हुआ सारो कारोबार सियासत जो। अख़बारुनि में का बि वॾी शइ कान हूंदी हुई, जीअं अॼुकल्ह आहे फ़क़ति ध्यानु तलब कलेक्टर साहिबु ऐं ध्यानु तलब SP साहिबु हूंदो। असांखे जॾहिं पैसे जी ज़रूरत पवंदी हुई त कंहिं न कंहिं सूबेदार जे ख़िलाफ़ु पंहिंजे अख़बार में लेख ॾेई छॾींदा हुआसीं। उहो पैसा हाणे ॾींदो, ॿिए पर्चे में लिखंदा हुआसीं त जांच कईसीं ऐं ॻाल्हि सही साबित न थी, तंहिं करे असांखे निहायत अफ़सोस आहे जो उहा ख़बर छपिजी वई। मतिलबु फ़क़ति उहो हूंदो हो त पैसा मिलनि, क़रीब क़रीब इन क़िस्म जी सहाफ़त हुई उन ज़माने में। सवालु: सखर में तव्हां केतिरो वक़्तु रहियव? जवाबु: सखर में 1928 खां वठी वेंदे 1937 ईस्वी ताईं। सवालु: हिन वक़्तु सिंध जे तारीख़ ते थियल कम खां तव्हां मुतमइन आहियो? जवाबु: मुतमइन को बि माण्हू न थी सघंदो आहे, छाकाणि त इंतिहा कंहिं शइ जी बि कान्हे। तंहिं करे मुंहिंजो ईअं चवणु त मां मुतमइन आहियां उन कम बाबति, सो ईअं न आहे। अञा त फ़क़ति इब्तिदाई थी आहे। सिंध जे तारीख़ जी तहक़ीक़ जे सिलसिले में थींदड़ कोशिश खे शुरूआत या आगाज़ चई सघूं था। सवालु: ॿियनि सूबनि जे भेट में सिंध ते केतिरे क़दुरु कमु थियो आहे? जवाबु: ॿियनि सूबनि जे भेट में असां घणो ख़ुशबख़्त आहियूं। असां वटि तारीख़ तमामु घणी आहे, असां वटि शराफ़त आहे, असां वटि फ़ज़ीलत आहे, असां वटि रिवायतूं आहिनि, असां वटि किताब घणा लिखिया विया आहिनि
असांखे हिकिड़े क़िस्म जो फ़िकिर आहे, तंहिं करे ॿियनि जो त असां सां मुक़ाबिलो करणु ई ग़लति आहे। सवाल, उन वक़्त जे ऐं अॼोकी सहाफ़त में कहिड़ो फ़र्क़ु आहे? उन वक़्तु सहाफ़त हिकु मिशन या तहरीक हुई? जवाबु, अख़बारूं तहरीक तौर त हलायूं वेंदियूं हुयूं। तहरीक इन लिहाज़ सां त बराबरि हुई त के एडिटर ख़िलाफ़त तहरीक सां हुआ त के कांग्रेस सां, ऐं अख़बारूं बहरहाल तहरीकुनि सां वाबस्ता हूंदियूं हुयूं। अॼु मिसाल तौरु जंग आहे या ॿियूं के अख़बारूं आहिनि त उहे ज़ाती या वापारी नुक़्ते नज़र जूं अख़बारूं आहिनि। अॻे ईअं न हो। मसलन ज़मींदार अख़बार लाहौर जी क़ौमी अख़बार हुई, मौलाना ज़फ़र अली ख़ान जी अख़बार। ज़ाती खणी चइजे त हिन कढी, पर मक़सदु सॼो क़ौमी हो ऐं उन मंझां हिन ख़ुदा जे बंदे ज़ाती तरह को बि फ़ाइदो या मुनफ़त हासिलु न कई ऐं न वरी मिल्कियत या बिल्डिंगियूं ई ठाहियईं। हाणे सहाफ़त शख़्सी ऐं ज़ाती आहे। मसलन केतिरियूं अख़बारूं कनि ख़ासि माण्हुनि जूं आहिनि, उहे मिल्कियतूं शख़्सी ऐं ज़ाती आहिनि ऐं उन्हनि खे अहिड़े नमूने हलायो थो वञे जंहिंमां क़ौमी मक़सद जे हासिलात घटि ऐं माली मुनाफ़ो मालिकनि खे ज़्यादा मिले। अॻे उहा शइ न हुई। अलवहीद जो हमेशह सुञ ते संदरो रहियो। छड़ो क़ौमी दर्द में ज़मींदार लाहौर लखीं रुपया ॾंड में ॾिना ऐं जॾहिं मौलाना फ़ौत थियो त का बि शइ संदसि घर मंझां कान निकिती। साॻियो हाल ॿियनि अख़बारुनि वारनि जो। सवाल, उन वक़्त जे सहाफ़ियुनि जा नाला ॿुधाईंदा, कहिड़ियूं अख़बारूं निकिरंदियूं हुयूं? जवाबु, सहाफ़ियुनि मां घणा नाला त यादि न आहिनि, पर असरु हिकिड़ो त ज़मींदार अख़बार जो हूंदो, मौलाना ज़फ़र अली ख़ान जो असरु हो। ॿी संजीदा ऐं फ़िकिर अंगेज़ अख़बार हुई इनक़िलाब, मौलाना ग़ुलाम रसूल महर जी, जंहिं हक़ीक़त में फ़िक्री मवाद पैदा कयो। उन वक़्तु हिंदुस्तान जी सियासत ते लाहौर जे उन्हनि अख़बारुनि जो होल्ड हूंदो हो। हिते अलवहीद हूंदी हुई, सखर मां सिंध ज़मींदार निकिरंदी हुई। मुख़लिस जी अख़बार मुस्लमान हूंदी हुई ऐं मुस्लमान या अल हक़ जी मक़ामी हैसियत हूंदी हुई। अल हक़ क़दीमी अख़बार हुई, उहा शायदि 1900 ईस्वीअ में निकिती हुई। सवाल, तव्हां वटि पुराणनि अख़बारुनि मां कुझु फ़ाइल वग़ैरह आहिनि? जवाबु, हिकु बि न आहे। ख़ान मोहम्मद पंवर ॿुधायो त उहो ताज़ो मीरपुर बठोरे वियो हो, जिते सिंध ज़मींदार ऐं सितारा सिंध ऐं ॿियूं काफ़ी अख़बारूं हुयूं। हुजे को मालिक धणी साईं सिंध जो त उन्हनि खे हथु करे। सवाल, साईं भाइयो था त पुराणनि अख़बारुनि जा ज़ख़ीरा किथे किथे हूंदा? जवाबु, सिंध में त उहो चओ था त मीरपुर बठोरो में आहिनि। ॿियो मां भायां थो त जेकबाद जे कनि घराणनि में शायदि मिली वञनि, ठुल में शायदि हुजनि। मुमकिन आहे त अख़बारुनि जे कुझु पुराणनि शौक़ीननि जे घरनि में हुजनि, या ॿी हालत में मुंहिंजो अंदाज़ो आहे त इंडिया ऑफिस लंदन में ज़रूरु हुजणु खपनि। लाइब्रेरी ऑफ कांग्रेस अमेरिका में बि उन्हनि जे हुजण जो इम्कानु आहे। जेकॾहिं मालिक हूंदो आहे कंहिं बि शइ जो ऐं पुठियां पवंदो आहे त हर शइ मुयसरु थी सघे थी। मुंहिंजी पंहिंजी ज़िंदगीअ जो तजुर्बो आहे त जॾहिं बि को इरादो कयो अथमि त हीउ कमु थियणु खपे त कुदरत असबाब पैदा करे ॾिना आहिनि। फ़क़ति इरादो पको हुजणु खपे ऐं उन में ईमान हुजणु खपे त असबाब पाण मुरादो पैदा थी वञनि था पिया। अज़म ऐं इरादे अॻियां सभु शइ आसानु आहे। सवाल, इंडिया ऑफिस लाइब्रेरीअ में तव्हां विया आहियो? उते सिंध जी तारीख़ या अदब जे बारे में मवादु आहे? जवाबु, तमामु घणो मवादु आहे। हिकु अर्ज़ु करियां त सिंध हिन लिहाज़ खां बेइंतिहा ख़ुशकिस्मत आहे जो जॾहिं मुस्लमाननि जो दौरु हो तॾहिं बि सिंध जे तारीख़ ते किताब लिखिया विया, मसलन अरबी में लिखिया विया, फ़ारसी में लिखिया विया। ऐं जॾहिं अंग्रेज़नि जो वक़्तु आयो त उन्हनि बि सभई किताब सिंध ते लिखिया। अलावा छपियल किताबनि जे यानी जेकी फ़ाइल आहिनि लिख पढ़ जा, मसलन पॉलिटिकल करस्पॉन्डेंस तमामु घणी आहे। हाणे फ़ाइल कढिया अथनि ऐं डिस्प्ले कया अथनि। उन्हनि में सभु शइ मौजूदु आहे जेका अंग्रेज़नि जे 100 वरिया हुकूमत में रही आहे। सवाल, अंग्रेज़नि जे हुकूमत जो रिकॉर्ड त अहिड़े हंधि महफ़ूज़ आहे जो असांखे बहरहाल कॾहिं बि मिली सघे थो, पर मुस्लमान जॾहिं हिते आया तॾहिं उन वक़्तु असांजी पहिरीं तारीख़ आहे चचनामो। उन खां सवाइ अरबी ज़ुबान में अरबनि जो को कमु कयल आहे या न? जवाबु, अरबनि जो आहे। फतुहुल बलदान जेहानीअ जो किताबु गुम आहे, पर बहरहाल हिकु ॿ किताब आहिनि
ऐं ॿिया मुख़्तलिफ़ किताब आहिनि जिन में सिंध जा हवाला मिलनि था। सवाल, सिंध ज़मींदार अख़बार जे सिलसिले में तव्हीं 1937 ईस्वीअ ताईं सखर में रहिया। जवाब, 1937 ईस्वीअ में जॾहिं बाबू मरहूम फ़ौत थियो त असां सितारा सिंध बंदि कई ऐं मां बेमण में अची ज़मींदारी शुरू कई। अहिड़ी तरह सखर मां पंहिंजी मॾी पटे अची ॻोठ रहियासीं। सवाल, उहो 1936 ईस्वीअ जो ज़मानो आहे, सिंध जे बम्बईअ खां जुदाईअ जो, ऐं पाकिस्तान जो ख़्यालु उन वक़्तु हलियो पिए। उन सिलसिले में अवां ॿुधाईंदा त पाकिस्तान तहरीक में अख़बार जे ज़रिए या अमली कारकुननि जी हैसियत में को कमुकार कयो हुजेव? जवाब, अमली कारकुन जी हैसियत में बि घणो कुझु थी सघियो। सवाल, झंडा वंडा बि खयां? जवाब, हा, झंडा वंडा तमामु घणा खयासीं। सखर में मस्जिद मंज़िलगाह वारो फ़साद, हिते ईदगाह कराचीअ में, मुस्लिम लीग वारो जलसो, हिंदू मुस्लिम फ़साद, उन सभिनी में हिसो वरितुमि। उहो फ़ैसिलो त अॻिते हली तारीख़ खे करिणो आहे त उहो सही हो या ग़लति। हिन वक़्तु का बि ॻाल्हि यकीन सां नथी चई सघिजे। बहरहाल उन्हनि वाक़िअनि जा ॿ अहम किरदार जीएम सैद ऐं अली मोहम्मद शाह बि रहिया आहिनि। हर मसइले जी चिणग उन्हनि ॿिन्हिनि ई दुखाई। सवाल, ॿई पीर साहिब, ॿई सादात घराणो? जवाब, बसि पोइ छा अर्ज़ु कजे। सवाल, सिंध जे जुदाईअ जी तहरीक जो नतीजो सुठो निकितो या ख़राबु निकितो? जवाब, उन ई ज़माने में उन ई लिहाज़ खां जीअं हाणे था असीं सोचूं कोन सोचिबो हो त मुल्क जो केसी ताईं फ़ाइदो थींदो। उन वक़्तु सोच फ़क़ति शख़्सनि ऐं तबिक़नि जे मफ़ाद ताईं महदूद हुई। सिंध खे बम्बईअ खां जुदा करण लाइ जेका कोशिशि थी सा असुल में वॾेरनि कई हुई, छाकाणि त अवाम ऐं ग़रीब माण्हू त कंहिं क़तार में शुमारु हुया ई कीन। तंहिं करे उन्हनि जे लाइ हू छो सोचींदा। तव्हां जेकॾहिं उन ज़माने जी बम्बई लेजिस्लेटिव जे मेंबरनि जी लिस्ट ॾिसंदव त 75% सैद हुआ। उन जा मेंबर ऐं बाक़ी वॾेरा हुआ। उन्हनि ॾिठो त बम्बईअ में त सियासी तरह थाॿा था खाइनि, उन्हनि खे को लिखे बि नथो। पोइ हिननि कोशिशि कई त बम्बईअ खां सिंध खे जुदा कजे त हिते पंहिंजो को बिलो थिए। ॿियो त ज़हनी तरह सां उन ज़माने में माण्हुनि जो पंहिंजो अहसासु हो त उहो ई हो। बाक़ी रहियो सुवाल त उन मां सिंध खे फ़ाइदो पहुतो, उहो कुदरती अमर हो जो अमल में आयो। सवाल, साईं, तव्हां ॿाहिरि मुल्कनि में काफ़ी रहिया आहियो त असांजी हाणोकी अदब जे सिलसिले में को इम्प्रेशन आहे? असांजा किताब रिसाला वग़ैरह उते पहुचनि था वग़ैरह वग़ैरह? जवाब, सिंध जे मौजूदा अदब जो, जंहिंखे तव्हां तख़लीक़ी अदब जो नालो ॾिनो आहे, मुंहिंजी राय में त बेमिसाल आहे। बहरहाल जेको बि तख़लीक़ी अदब तव्हां गुज़िरियल 20 वरियनि दौरान पैदा कयो आहे, ख़ुदा शाहिद आहे त दुनिया जी बहितरीन में बहितरीन अदबनि जे सिफ़ में अची सघे थो। उनजो सबबु बि उहो ई आहे त तव्हां अञा पीढ़ा में आहियो, तंहिं करे उहा कैफ़ियत तव्हांजे ज़हन में हले थी, तंहिं करे तख़लीक़ी अदब पैदा थियनि था। उर्दूअ जो रिवायती अदब उन करे बेजान आहे त उन में को मक़सदु कोन्हे, तंहिं करे हिननि में का शइ ई कोन्हे। हक़ीक़त में त तव्हांजे अदब खे जो तव्हांजे आखाणियुनि जो, अफ़साननि जो, शेरनि जो मुख़्तलिफ़ ज़ुबानुनि में यूरोप में तर्जुमो थी रहियो आहे। हाणे बि मां वटि डॉक्टर शिमिल जो किताबु आयो आहे जंहिंमें सिंधी आखाणियुनि जो तर्जुमो कयो अथई जर्मन ज़ुबान में। ज़ुबान त मां सम्झी नथो सघां, पर मतिलबु इहो आहे त तव्हांखे पंहिंजे अदब जे मुतालिक़ पंहिंजी महिनतुनि जे सिलसिले में घाटु ऊचो करे हलणु खपे। उहा जुदा ॻाल्हि आहे त तव्हां वटि वसीला कोन आहिनि, तंहिं करे ॿाहिरि विलायत वञी नथा सघो जो ख़बर पएव त तव्हांजे आबरू ऐं इज़त केतिरी आहे। ॿियो असां लाइ वॾी मुसीबत शमशीर हीअ आहे त ज़रिया जेके आहिनि अदब जे पखेड़ जा, उहे कीननि के। तव्हां वटि रिसालो कोन्हे, सभु रिसाला बंदि थी विया आहिनि। ॿाहिरि तर्जुमा की नथा थियनि पिया। मसइलनि तुलू रिसाले जो नंबर कढियऊं त उन में सभु उर्दू वारनि जा मज़मून ऐं शेर वग़ैरह हुआ। हालांकि मूंखे ख़बर आहे त लेनिन ते अहिड़नि ॿियनि मौज़ूअनि ते सिंधी अदीबनि तमामु घणो लिखियो आहे, पर छाकाणि त उन्हनि वीचारनि जी रसाई कान्हे, उन्हनि जा ज़रिया कोन्हनि ऐं कुझु हू महजूब बि आहिनि। ख़बर न आहे छा आहे, अॻिते अची ज़ोरीअ ज़बरदस्ती पंहिंजी जाइ बनाइनि
उहा ॻाल्हि हिननि में कान्हे का। उहा असां लाइ वॾी तकलीफ़ आहे, जंहिं करे नुक़सान में आहियूं। सवाल, असां वटि के इदारा तमामु मशहूरु आहिनि जे कमु कनि था। उन सिलसिले में सिंधी अदबी बोर्ड आहे। तव्हां पाण उन जा काफ़ी वक़्तु रुकन रहिया आहियो ऐं तव्हांजो तमामु वॾो किरदारु आहे उन जे बारे में कुझु जवाबु। सिंधी अदबी बोर्ड जे बारे में मां जॾहिं बि गुफ़्तगू कंदो आहियां त मुंहिंजा दोस्त कावड़ बि आहिनि। शायदि ख़्यालु थींदो अथनि त मां हिन करे थो गुस्से जो इज़हार करियां छाकाणि त मां पाण मेंबर न आहियां। हिकिड़ी स्टेज इहा बि ईंदी आहे जॾहिं मेंबर थियण जी ज़रूरत ई कान रहंदी आहे। मूंखे मेंबरीअ जी ज़रूरत कान्हे का, पर छाकाणि त अदबी बोर्ड असां पाण ठाहियो, उनखे असां पाण पालियो ऐं उनखे उन जे दर्जे ते आंदोसीं जो मां सम्झां थो त दुनिया जा जेके वॾे में वॾा आबरूमंद इल्मी इदारा आहिनि उन्हनि में हिन जो शुमारु थिए थो। ऐं हिन जेकी कमु कयो आहे सो पाकिस्तान त ठहियो, पर हिंदुस्तान में बि कंहिं इदारे न कयो आहे। बेहदि ठोस ऐं वॾो बाफ़ज़ीलत कमु थियल आहे। पर हाणे ॾिसूं था पिया त उन कयल सॼी महिनत खे लोड़ियो पियो वञे। तंहिं करे मूंखे एतिराज़ु करण जो या उन ते जोश में अचण जो या गुस्से थियण जो हक़ु आहे, छाकाणि त उनखे मां पंहिंजो इदारो थो सम्झां। मां उनखे पालियो आहे। हक़ीक़त में सिंधी अदबी बोर्ड खे 3 ॼणनि निपाए वॾो कयो आहे। हिकु मोहम्मद इब्राहिम जोयो, ॿियो डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच ऐं टियों मां। अदबी बोर्ड जी माना उहे 3 माण्हू आहिनि ऐं जेके बि कम तव्हां ॾिसंदव हेल ताईं उहो सॼो हिननि 3 माण्हुनि जो कयलु आहे। हाणे मां जॾहिं बि किथे कंहिं जलसे में या गुफ़्तगूअ में कुझु थो चवां त मुंहिंजा दोस्त चवनि था त उहो अजायो थो चवे, छाकाणि त पाण मेंबर न आहे बाबा। मूंखे मेंबरीअ जी ज़रूरत ई कान्हे का, तंहिं करे मूंखे फ़क़ति अफ़सोस थो थिए त असां महिनत सां जॾहिं हीअ शइ तयारु करे रास कई त उन जो ज़वालु शुरू थी वियो। सवाल, न सुधरण जा सबब कहिड़ा आहिनि? जवाबु, न सुधरण जा सबब हीअ आहिनि, बामक़सद माण्हू जेके हुआ से मरी विया, के हटी विया। सवाल, अहिड़ा इदारा असां वटि ॿिया बि आहिनि, मसलन सिंधालाजी आहे, बिरशाह सकाफ़ती मर्कज़ आहे, मेराण आर्ट्स काउंसिल वग़ैरह, जेके सरकारी सरपरस्तीअ खां सवाइ हलनि पिया। मसलन सिंधी अदीबनि जी कोऑपरेटिव सोसाइटी, अहिड़ा काफ़ी इदारा आहिनि। जवाबु, सिंधी अदीबनि जी कोऑपरेटिव सोसाइटी तमामु सुठो कमु करे थी पई। ॿियो कुझु न त घटि में घटि हिकिड़ो मक़सदु त अथसि। सिंधालाजीअ लाइ मुंहिंजी राय आहे त उन में को बि तहक़ीक़ जो कमु कोन थो थिए पियो, पर सिंधालाजी खे मां उन करे अहमियत ॾियां थो पियो जो हूअ हिन वक़्तु हर शइ खे गॾु कंदी रहे थी पई। उहा हिन वक़्तु बज़ाते ख़ुदि हिकु वॾे में वॾी मुहिम ऐं वॾे में वॾी ख़िदमत आहे। इहो बुनियादी कमु आहे। सुभाणे हिकिड़ो नसुल पैदा थींदो जेको उन ई मां फ़ाइदो वठंदो। अलाना मुंहिंजो दोस्त आहे, अज़ीज़ आहे, मूंखे ॾाढो प्यारो आहे, पर मां उनखे चवंदो आहियां त मुजावर आहे ऐं बहितरीनु मुजावर आहे, बेहदि ईमानदार मुजावर जो ईमानदार हुजणु ऐं महिनती हुजणु ख़ुदि हिकिड़े क़िस्म जी वॾी फ़ज़ीलत ऐं सनद आहे जेका अलाना में आहे। उहो ई सबबु आहे जो अलाना ते एतबार कंदे मां बिना लिस्ट ठाहिण जे सवनि जे तादाद में पंहिंजा किताब ॾांहुंसि मोकिलींदो रहां थो। त जीअं सिंधालाजीअ जी लाइब्रेरीअ में सांडे अलाना तमामु घणो कमु करे रहियो आहे। सवाल, तव्हां सिंधालाजी जे बानियुनि मंझां आहियो। अलाना साहिबु ॿुधायो त उहो नालो ई तव्हां तजवीज़ कयो, त तव्हांजे ज़हन में उन वक़्तु कहिड़ी ॻाल्हि हुई जॾहिं उहो इदारो क़ाइमु करे रहिया हुआ? जवाबु, सिंधालाजी जे मफ़हूम जो दाइरो तमामु वसी आहे। जीअं एजपटालाजी, इंडालाजी वग़ैरह। उहे सरज़मीनूं जेके क़दीम तहज़ीब जूं मालिक आहिनि उन्हनि जूं एकेडमियूं उन्हनि जे नालनि सां मनसूब थियनि थियूं। उहे ख़ुदि पंहिंजी जाइ ते जुदा इल्म थियनि था। जीअं एजिप्टालाजी या मिस्रियात पंहिंजी जाइ ते हिकु मुकमिल इल्म जी हैसियत रखे थो, तीअं सिंध जो बि इल्मु आहे। सिंध यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलर डॉक्टर रज़ीउद्दीन सिद्दीकी जॾहिं उहो इदारो क़ाइमु कयो तॾहिं उन जो नालो रखियईं सिंधी एकेडमी। मूं चयो त उहो नालो त रस्मी आहे, मुंहिंजे ज़हन में उन इदारे जो हिकु जामियो तसवुरु हो ऐं मां उन जो नालो सिंधालाजी तजवीज़ कयो। पर उन ज़माने में असां 1 यूनिट में वकोड़ियल हुआसीं। सिंध ते हिकु क़िस्म जो ख़ौफ़ ऐं डपु हो
कामोरा शाही खे सिंधाला जी नाले ते हैरत थियणु लॻी। मूं चयो त बाबा सिंधाला जी नालो रखण सां कहिड़ो उब ॾरी पवंदो। हसन अली अब्दुर्रहमान वाइस चांसलर चयो त उहो नालो मतां ख़ौफ़नाक सम्झो वञे। मां चयो त कोन थींदो, दिलि जाए कयो। उन मजलिस में मुमताज़ हसन मरहूम बि मौजूदु हो, छाकाणि त हू पंजाब जो हो। मूं सोचियो त हुन खां बि पुछी वठां। हू त आलिम माण्हू हो, हुनखे ख़बर हुई। हुन चयो ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे, हिन में कहिड़ी कवात आहे। तंहिंखां पोइ हसन अलीअ जो भउ लथो ऐं उहो नालो सिंधाला जी थियो। सिंधाला जीअ मां मुंहिंजो मतिलबु इहो हो त उहो हावी हुजे सिंध जे हर मौज़ूअ ते। उन में तारीख़ हुजे, अदब बि हुजे, लिटरेचर बि हुजे, तहज़ीब बि हुजे, यानी हर शइ उन जे दायरे में हुजे। सिंध सदियुनि खां सिंध थ्रू सेंचुरीज़ हिकु ख़ालिस इल्मी इजलास नेक नियतीअ सां सॾायल हो, जंहिंमें दुनिया जा आलिम ऐं मुहक़िक़ आया ऐं निहायत ठोस इल्मी मक़ाला पढ़ियाऊं ऐं उन ते बि जेका टेका टपणी थी सामाईन खे मालूम आहे। असां अञा ताईं उन कीअ जा कीता वेठा ॾियूं। यानी माण्हू हिते पंहिंजे तारीख़ जे मुतालिक़ पाकिस्तान खां ॿाहिरां के माण्हू घुराए कुझु करे नथो सघे। उहो किथे जो इंसाफ़ु आहे। तंहिं करे अॼु तव्हां शयूं गॾु कंदा वञूं। मुमकिन आहे त सुभाणे के चङा ॾींहं अचनि जेकी कुझु दस्तियाबु आहे, मुमकिन आहे त सुभाणे हासिलु न थिए। तंहिं करे उन्हनि खे हिन वक़्तु हथु करे महफ़ूज़ करणु तमामु ज़रूरी आहे। सवाल उहा सही ॻाल्हि तव्हां ॿुधाई। उन मौक़े ते आउं बि हिकिड़ी ॻाल्हि करे छॾियां त जीअं तव्हां ॻाल्हि कई त जॾहिं सिंध थ्रू सेंचुरीज़ जो जलसो थियो त उन में जेके तक़रीरूं थियूं उहे सभु मूं ऐं ख़ान मोहम्मद जॾहिं असां नई ज़िंदगी रिसाले में हुआसीं तर्जुमो करे हिकु नई ज़िंदगीअ में शाया करण जो प्रोग्राम ठाहियो। 2-3 तक़रीरूं असां शाया कयूं, पर पोइ असांखे मना करे छॾियऊं। ताईंदा उनखे न ॾियो, उन जी ज़रूरत कान्हे। हालांकि माहिरनि कयूं हुयूं स्टेज ते खुलेआम पाकिस्तान सरकार जी सरपरस्तीअ में। जी बाबा, मूंखे मालूम आहे त केॾो अज़ाब थियो हो उन इजलास जे सिलसिले में। सवाल सिंध थ्रू सेंचुरीज़ जे सिलसिले में पढ़ियल पेपर्स अञा शाया न थी सघिया आहिनि, उहे अॼुकल्ह किथे आहिनि? जवाबु मूंखे ख़बर कान्हे त किथे आहिनि। सवाल कहिड़े क़िस्म जूं असांखे नंढियूं जमायतुनि या इदारा ठाहिणु खपनि, कहिड़े नमूने कमु करणु खपे सिंधी लुग़त, सिंधी अदब ते, तारीख़ ते, उन जे लाइ असांखे के तजवीज़ूं ॾियो। जवाबु तजवीज़ूं न थींदियूं आहिनि। माण्हूअ जे ज़हन में हर शइ पाण पैदा थींदी आहे। असां जॾहिं उहे कम शुरू कया तॾहिं के बि तजवीज़ा कोन हुयूं। बसि पंहिंजे ज़हन में जेकी ईंदियूं वयूं बिस्मिल्लाह कंदा कमु कंदा वियासीं। तजवीज़ा न थींदियूं आहिनि। तजवीज़ूं ख़ुदि ज़हन पैदा कंदो आहे ऐं शौक़ु ऐं इरादो पैदा कंदो आहे ऐं तजवीज़ पंहिंजो पाण ई थी वेंदी आहे। मुंहिंजो पंहिंजो तजुर्बो आहे त सिंध जो माण्हू बेइंतिहा ज़हीन ऐं फ़िक्र वारो आहे। हू कॾहिं बि मरी न सघंदो। सिंध खे पंहिंजो हिकिड़ी क़िस्म जो फ़लसफ़ो आहे, पंहिंजो तसौफ़ अथसि, पंहिंजो अदब अथसि। तंहिं करे हिन खे त हिकिड़ी इफ़ादियत आहे जेका खेसि ॿियनि जे भेट में मुमताज़ कयो बीठी आहे। सिंध जो माण्हू हिकिड़े ॾींहुं बेदार थींदो ऐं अॻिते हली सिंध जो माण्हू पाकिस्तान खे लीड कंदो। सिंध जो माण्हू ग़ैर मामूली आहे। सिंध जो माण्हू छा आहे, उहो हिकिड़े क़िस्म जो राज़ आहे जेको अञा ताईं लिकियलु आहे। सवाल तख़लीक़ी अदब जे सिलसिले में जीअं तव्हां किताबु हू ॾोथी हू ॾींहुं लिखियो आहे, उन क़िस्म जो को ॿियो किताबु तव्हांजे ज़ेरे वीचार आहे जंहिंमें वधीक कुशादगी ऐं खुलीअ दिलि सां के ॻाल्हियूं ॿोलियूं हुजनि? जवाबु हक़ीक़त आहे त असां वारो तख़लीक़ी धंधो ईअं आहे जीअं ओसनि जो कमु। हक़ीक़त में त तख़लीक़ी कमु तव्हां वारो आहे। मां क़बूल थो करियां त 1960 ईस्वीअ में जॾहिं मूं उहो किताबु लिखणु शुरू कयो तॾहिं मां 1958 ईस्वीअ खां हार्ट अटैक जो शिकारु हुउसि ऐं ज़िंदगीअ जो बि यकीन न रहियो हो। उन वक़्तु अयूब ख़ान मरहूम जो मार्शल लॉ लॻो हो। मार्शल लॉ जो नओं दौरु हो ऐं उन जो बि असरु हो। हार्ट अटैक जी तकलीफ़ तंहिंखां सवाइ ख़ान बहादुर खोड़ो जेल में, फलाणो जेल में, फलाणो जेल में, हिकिड़े क़िस्म जो तॾा वेड़ जो मंज़रु हो। हिते मूं ते नर्वस ब्रेकडाउन थी
डॉक्टर मूंखे मशवरो ॾिनो त माहौल बदिलाइण लाइ ॿाहिरि हलियो वञा। अदा अली मोहम्मद उन वक़्तु फिलिपीन में पाकिस्तान जो सफ़ीर हो, तंहिं करे ॿाहिरि वञी रहण ऐं इलाजु कराइण जी सहूलियत हुई। उते 3 साल खनि मां रहियुसि। पंहिंजी नर्वसनेस जो सॼो ज़मानो उते गुज़रियो। उन वक़्तु न पढ़ी सघंदो हुउसि ऐं न का ॻाल्हि सम्झ में ईंदी हुई। लिखंदो हुउसि त हथ ॾकंदा हुआ ऐं उहो यकीन न हो त को आउं वतन वापसि थींदुसि जिते इंसान जी इब्तिदाई ज़िंदगी गुज़रे थी। उते जूं यादूं तमामु प्यारियूं थियनि थियूं। डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच जो ख़तु पहुतो त नवाज़ अली न्याज़ लाड़काणे वारो गुज़ारे वियो। मेरान जे एडिटर सरदार अली शाह जा बि ख़त पे पहुता त अख़बार जे सालनामे लाइ मज़मून न मोकिलिया। न्याज़ मरहूम ते मज़मून लिखण जी इब्तिदा कयमि। उन वक़्तु किताब जो ख़्यालु कोन हो, फ़क़ति मज़मून जी रिथा हुई। हिकु तनाई ऐं ॿियो वतन खां दूरीअ वतन जे ॻाल्हियुनि जे बयानु करण लाइ उभारियो। माण्हू जंहिं शइ जो घणो ज़िक्र करे थो त पोइ उन सां इश्क़ थी पवे थो। पुराणियूं यादियूं ईंदियूं रहियूं। मज़मून शुरू कयमि, लिखणु जारी रहियो। तव्हांजो किताबु लिखिजी वियो। जे न अचां हा हेॾे त ॿियो जुल्द बि लिखिजी वञे हा। उहो किताबु त मूं अध में ख़तमु कयो आहे, जो बि इश्क़ जी हिकिड़ी बेइंतिहा जज़्बे जी पैदावार आहे। सवाल, उन करे मूं अर्ज़ु कयो त हिन खां पोइ बि उन सिलसिले में का वधीक रिथाबंदी आहे तव्हांजे ज़हन में? जवाबु, न, हाणे कान्हे का। हाणे मां लिखी बि नथो सघां। अॼुकल्ह मूं ते वरी बि हिकिड़े क़िस्म जी परेशानीअ जो वक़्तु आहे। 3-4 मूं ऑपरेशन कराया गले जा। उन्हनि मुंहिंजे एसाबनि ते सख़्तु असरु कयो। हाणे हथ बि ॾकनि था, लिखी नथो सघां। कमु तमामु घणो करिणो आहे। सवाल, तहक़ीक़ लाइ के बुनियादी हिदायतूं तव्हां तहक़ीक़ जे हिकु माहिर ऐं उस्ताद जे हैसियत में ॾियो जेके पेश नज़र रखिजनि। जवाबु, 50 वरनि ताईं 50 ॼणा 24 कलाक कमु कनि त बि पूरो न थींदो। सिंध ते एतिरो घणो कमु आहे ऐं असां जेकी कमु कयो आहे सो फ़क़ति तमहीद आहे। बुनियादी कमु त अञा अॻिते आहे। अञा त असांजी तारीख़ कान लिखी वई आहे। जेको बुनियादी कमु आहे असां त फ़क़ति कुझु सोर्स बुक माख़ूज़ शाया कया आहिनि। तारीख़ लिखियलु कान्हे, लुग़त लिखियलु कान्हे। वॾी ॻाल्हि त असांजे अदब जी तारीख़ लिखियलु कान्हे। मुंहिंजी उहा नियत हुई त सिंध जी अदबी तारीख़ लिखिजे। अदबी तारीख़ अञा ताईं कान लिखी वई आहे। तज़किरा बेशक लिखिया विया आहिनि ऐं अदबी तारीख़ जीअं ब्राउन लिखी आहे असां वटि कोन आहे। उहा तारीख़ जंहिं मां तव्हांखे ख़बर पवे त शमशीर हैदरीअ जे पैदा थियण ऐं संदसि ज़हन ठहण जा असबाब कहिड़ा आहिनि। असां वटि आहे ई कान। अदबी तारीख़ कान्हे, तमदनी तारीख़ कान्हे, पॉलिटिकल तारीख़ कान्हे। अञा त ख़ुदि सोर्स मटीरियल बि केतिरो रहियो पियो आहे। हिकिड़ो किताबु हाणे ओचितो हथु आयो जेको मां छपरायां पियो। तारीख़ मौसूमीअ में जन वाक़िअनि जा इशारा आहिनि, उन जा हिन में तफ़सील बयानु कयल आहिनि। किताब जो नालो आहे नुसरतनामा तुरखान, जेको ठटे जे हिकु पुराणी सादात जो लिखियलु आहे। उहो किताबु मुंहिंजो हिकु दोस्त एडिट करे रहियो आहे ऐं इनशाला जल्द शाया कंदासीं। मतिलबु उहो आहे त अञा ताईं बुनियादी किताबनि जी इशाअत बि रहियल आहे। सवाल, पंहिंजी जाइ ते उहो सही आहे त तारीख़ अञा ताईं कान लिखी वई आहे। ऐं वरी बि पंहिंजो उहो अर्ज़ु वधाईंदुसि त असांजे मुहक़क़नि लाइ हिकु उस्ताद जी हैसियत में इब्तिदाई लेक्चर तव्हां कहिड़ो ॾींदव? जवाबु, तरीक़ाकार उहो आहे त पहिरियों त ज़हन साफ़ु हुअणु घुरिजे। तव्हांजे ज़हन में जा अफ़ूनत भरियल आहे सां निकिरणु खपे। मज़हब जाइज़ आहे पर हिकु हद ताईं, छाकाणि त हिकिड़ो निज़ाम इंसान जी ज़िंदगीअ लाइ ज़रूरी आहे ऐं उहो मज़हब आहे। मतिलबु उहो आहे त पहिरियों त तव्हांजो ज़हन साफ़ु हुजणु खपे। तव्हां आहियो छा, यानी शमशीर हैदरीअ जी वाबस्तगी छा सां आहे, कंहिंसां हू लायल आहे। पहिरियों त लायल्टी घुरिजे, हिकिड़ो अक़ीदो घुरिजे। पहिरियों तव्हांजो अक़ीदो साफ़ु हुअणु घुरिजे। सवाल, अव्हांजे ख़्याल में असांखे सिंध जी तारीख़ सहिण में कहिड़ी शइ सां वफ़ादारी ॾेखारणु खपे जेका बुनियादी तौरु सही हुजे? जवाबु, वतन सां, मुल्क सां ऐं हिन मुल्क जे माण्हुनि सां। सवाल, से आउं हिकिड़ो गुस्ताखी जहिड़ो सुवालु करियां थो। ख़ुदा तव्हांजी उमिरि वॾी करे, पर सुवालु करणु ख़ातिर हिकिड़ी शइ जेकॾहिं तव्हांजे दिलि में इहो ख़्यालु अचे त आउं फ़क़ति अॼोको ॾींहुं हीअ घड़ी जीअरो आहियां ऐं सुभाणे आउं कोन हूंदुसि, त अहिड़े आख़िरी मौक़े ते तव्हां छा चवंदव सिंध जे माण्हुनि खे? जवाबु, सिंध
तारीख़ तारीख़ सिंध जे नौजवान ते सॼे मुस्तक़बिल जो दारोमदार आहे। जेकॾहिं घरनि ते सिंधु सिंधु रहे, जेकॾहिं घुरनि त सिंधु सिंधु रहे ऐं सिंधी रहनि त उनजी सिंध जी नौजवान ते मदार आहे। उन लाइ सोचणु खपे, कोशिशि करणु खपे ऐं तयारु रखणु खपे। नौजवान सिंध लाइ वॾी शइ आहे। सॼो मुस्तक़बिल ई उन्हनि जो आहे ऐं खेनि ई कमु करिणो आहे। असां त ख़तमु थी चुका आहियूं। सवाल, तव्हां सिंध जे मौजूदा शाइरनि ऐं अदीबनि जी तमामु घणी तारीफ़ कई आहे। हिन वक़्त जे शाइरनि ऐं कहाणीकारनि मां तव्हांजी पंहिंजी पसंदि जा कहिड़ा आहिनि? जवाबु, मां तारीफ़ न कई आहे पर हक़ीक़त बयानु कई आहे। असांजा शाइर कहाणीकार पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां पंहिंजे पंहिंजे रंग में निहायत बहितरीनु कमु करे रहिया आहिनि। मूंखे ज़ाती तरह कंहिंजी ज़ुबान पसंदि ईंदी आहे त कंहिंजो अंदाज़, पर उहा हिकु जुदा शइ आहे। मसलन मां आहियां कचे जो माण्हू, तंहिं करे मूंखे नसीम अहमद खरल जा मुहावरा ऐं लिखण जो स्टाइल वग़ैरह तमामु घणो पसंदि आहे। असांजी माता महबूब हिकु ख़ासि अंदाज़ सां मुआशिरे जी ख़राबियुनि जो बयानु करे थी, या नूरुल हुदा शाह आहे, उहा हिकु ख़ासि मुआशिरे जी ख़राबियुनि जो बयानु करे थी। असांजे मुआशिरे जे नासूरनि जी जॾहिं ज़रूरत थिए थी त दिलि खे वणे थी, छो त असांजी सॼी ज़िंदगीअ जो मक़सदु उहो ई रहियो आहे। सवाल, शाइरनि में साईं? जवाबु, शाइरनि में चवंदुसि त मां खे शमशीर लहदरी पसंदि आहे। साईं, आउं त वेठो आहियां तव्हांजे साम्हूं। शाइरीअ में तव्हीं सभु लख लहो, सभु शाइर हिक ॿिए खां वधि आहियो। कंहिंखे मां घटि चवां? हिननि 20 वरियनि में जेके शाइर पैदा थिया आहिनि उन्हनि जे शहर खे दवाम हासिलु आहे। सवाल, साईं, तव्हां गुज़िरियल 50 सालनि खां मुसलसल लिखंदा रहो था। तव्हांजे लिखण जो तरीक़ेकार या टाइम टेबल वक़्तु मुक़ररु आहे ऐं कहिड़े नमूने तव्हां लिखंदा रहिया आहियो? जवाबु, मुंहिंजी हालति त हीअ रही आहे जो जॾहिं लिखणु वेहंदो हुउसि त 24 कलाक लिखंदो हुउसि। पूरो यादि न आहे, शायदि 1928 ईस्वीअ खां जॾहिं शुरू कयो अथमि लाॻीतो लिखंदो रहियो आहियां। मुंहिंजो पोयों किताबु आहे मीर मोहम्मद मासूम बखरी, जेको साल 2 अॻु शाया थियो आहे। उन सॼे अरसे दौरान मां सम्झां थो त उहो ॾींहुं ख़ाली न हो जॾहिं 15, 20, 25 सिफ़ा न लिखंदो हुउसि। ॿियो तव्हांखे ॿुधाए छॾियां त मुंहिंजो को बि किताबु मुकमिल तौरु लिखजण खां पोइ छपियो न आहे। मां छाकाणि त बुनियादी तरह अख़बार न विस आहियां, तंहिं करे लिखण जे सॼे कम लाइ सिल्पुनि जो इस्तेमालु रहे थो। रोज़ाना मवादु सिल्पुनि ते लिखिजे ऐं उहो प्रेस में वञी शाम जो लाज़मी तौर ते उन जा प्रूफ अचनि, तंहिंखां पोइ ई वधीक मवाद मां लिखां। त उन ई नमूने मूं समूरा किताब लिखिया आहिनि। सवाल, हिन वक़्तु तव्हां वटि के तसनीफ़ तालीफ़ हेठि किताब आहिनि? जवाबु, अर्ज़ु कयमि त 4 सालनि खां वठी मुंहिंजे ज़हन में 3 कम आहिनि। ख़ुदा मौक़ो ॾिनो त उन्हनि खे पूरो कंदुसि। हिकिड़ो किताबु आहे तारीख़ रशीदी। मुंहिंजे हिकिड़े मरहूम दोस्त जी फरमाइश आहे त उहो किताबु मां एडिट करे शाया कयां। ख़ुदा तौफ़ीक़ ॾिए, मुंहिंजो उहो हिकिड़ो फ़र्ज़ु आहे जेको अदा करिणो आहे। सवाल, उन किताब ते केतिरो कमु थियो आहे ऐं कॾहिं शाया थियणु खपे? जवाबु, कमु अञा शुरू कोन थियो आहे। हिन किताब जा 5-10 नुस्ख़ा जेके दुनिया जे मुख़्तलिफ़ हंधनि ते हुआ से सभु गॾु करे रखिया अथमि ऐं उन खे फ़क़ति तसीह करे मतन तयारु करिणो आहे। ऐं उहो कमु अञा ताईं उन करे शुरू करे न सघियो आहियां जो महिनत तमामु घणी आहे ऐं उहा ताक़त मां पाण में नथो सम्झां। मूं न कयो त इनशा अल्लाह को ॿियो कंदो ऐं बहरहाल उहो कमु मुंहिंजे ज़हन में आहे। ॿियो कमु आहे पुरानी सादात ठटे जा पुरानी सैद। सिंध जो तमामु वॾो इल्मी ख़ानदान हो। नुसरतनामा तुरखान उन ख़ानदान जे हिकु फ़र्द लिखियो आहे। उन सॼे ख़ानदान जो तफ़सीली अहवालु मूं गॾु कयो आहे। इरादो अथमि त उहो किताबु जीअं मीर मासूम जो लिखियो अथमि लिखी पूरो कयां, छाकाणि त उहो मुंतशिर आहे ऐं तमामु क़ीमती मवादु आहे जो जेकॾहिं गॾु थी वञे त सिंध जी तारीख़ जो हिकु अहम बाब मुकमिल थी वञे। उन ख़ानदान जी इल्मी अहमियत उहा आहे जो उन जो वास्तो सेंट्रल एशिया, खुरासान ऐं हरात सां आहे। 3 किताब लाइ इरादो आहे त सिंध जी अदबी तारीख़ लिखां। सवाल, तव्हां सचल जे मेले ते ताज़ो उहा ॻाल्हि कई हुई त
अकबर जे दीन इलाहीअ जो तसवुरु ख़ैरपुर मां पैदा थियो। जवाब, दीन इलाही ख़ैरपुर मंझां कोन पैदा थियो। दीन इलाहीअ जे पेटर्न नहज ते मौलवी मोहम्मद सादिक राणीपुर वारे मीर अली नवाज़ खे ख़ुशि करणु ऐं अकबर जे कड़ीअ ते करे ॾेखारण लाइ दीन इलाही शुरू कयो ऐं उनजो लिटरेचर ऐं किताब वग़ैरह छपिया। मीर साहब खे बि अकबर बनायो हुअऊं, उते मंदर बि ठाहिरायऊं, मस्जिद बि। हाणे ताज़ो वञी ॾिठमि त उहो सभु कुझु तबाह थी वियो आहे। बालीअ वारो बंगलो बि भॼी भुरी वियो आहे। पर बहरहाल दीन इलाहीअ जो पैटर्न ख़ैरपुर में सोचियो वियो हो। सवाल, तव्हां फरमायो त अॼुकल्ह जा राॻींदड़ साॻियूं साॻियूं काफ़ियूं ॻाइनि था ऐं असांखे ॿुधण में आयो आहे त तव्हां वटि काफ़ीअ जी शाइरीअ जो तमामु वॾो ज़ख़ीरो आहे। तव्हां उन्हनि जो को इंतिख़ाब छपरायो? जवाब, केतिरा कम आउं अकेले सिर करे सघां थो, उन में को शक कोन्हे त मां वटि वॾो ज़ख़ीरो आहे। हिन लिहाज़ सां त मुंहिंजो ॾाॾो बि ॻाईंदो हिन लिहाज़ खां न हो त को पेशावर ॻाइणो हो, पर मतिलबु शौक़िया ॻाईंदो हो। बाबो मरहम बहितरीनु ॻाईंदड़ हो। मुंहिंजो चाचो पीर नूरुल हक़ शाह सुठो ॻाईंदो हो। काफ़ियूं ऐं बयाज़ वग़ैरह जो ज़ख़ीरो उन ज़माने खां असांजे घर में तमामु घणो हो ऐं अञा ताईं आहे। केतिरा बयाज़ गुम थी विया आहिनि, बहरहाल कुझु आहिनि। असांजे ख़ानदान में घणा शाइर थी गुज़रिया आहिनि। जिते अहिड़ी सकाफ़ती फ़ज़ा हूंदी आहे उते अहिड़ा इल्मी बयाज़ बि हूंदा आहिनि। असांजे ख़ानदान याने पीर पागारे जे ख़ानदान जे काफ़ियुनि जा जेके सुर आहिनि से मुनफ़रिद आहिनि। उहे लोअर सिंध जे सुरनि खां मुख़्तलिफ़ आहिनि। मसलन अपर सिंध जा जेके सुर आहिनि से जुदा आहिनि, पर उन्हनि में बि असांजे ख़ानदान जा सुर अलबत मुख़्तलिफ़ बि ऐं मुनफ़रिद बि आहिनि। तंहिं करे काफ़ियुनि जो तसवुरु, काफ़ियुनि जा सुर वग़ैरह उहे बि हर हिकु दरगाह या सिलसिले जे लिहाज़ खां अलहदा अलहदा आहिनि। मसलन कंडड़ी वारनि जो फ़िक्र ई अलॻि आहे। रखियल शाह जे सिलसिले जे ॻाइण जो अंदाज़ बि अलॻि आहे। सचल जे मेले ते ताज़ो मूं चयो हो त शाह लतीफ़ पंहिंजे फ़न ऐं फ़िक्र जे लिहाज़ सां हिकु मख़सूस शख़्सियत आहे, पर सचल जो बाक़ाइदा सिलसिलो आहे। याने सचल खां शुरू कंदा त वेंदे फ़तेहपुर ताईं पहुचंदा। पर शाह जो सिलसिलो ईअं न आहे। सचल जो पैगाम सिलसिलो वग़ैरह तवील ऐं सॼी सिंध में पखिड़ियल आहे। सवाल, हींअर सिंधी राग अंग्रेज़ी तरीक़े वारे जे बारे में राय छा आहे? जवाब, आउं ख़िलाफ़ु आहियां। अंग्रेज़ी राग जे करे ईरानी ऐं अफ़गानी राग बि ख़राबु थियो आहे। सिनेमाउनि जे करे बि राग ख़राबु थियो आहे। तॾहिं बि सिंधी ऐं हिंदी राग शानदार आहे। सवाल, उनजो मतिलबु उहो न आहे त जदीदियत जे ख़िलाफ़ु आहियो? जवाब, क़ौमुनि जूं के रिवायतूं ऐं मख़सूस आदतूं थींदियूं आहिनि, उन में हर क़िस्म जी असलियत थींदी आहे। जंहिंमें जदीदियत शामिलु कंदव त असलियत बि वेंदी हली। जीअं इमदाद हुसैनीअ चयो त हाइको जापानी आहे, उनजो नालो मूं टेड़ू रखियो आहे। लेकिन जापानी मुआशिरो जुदा आहे, जापान जी तहज़ीब जुदा आहे। मारुई जापान में नथी अची सघे। आज़ाद नज़म बिल्कुलु ग़लति आहे। जन ईजाद कई जहिड़ो को नून मीम राशिदा वारनि, उहे ख़तमु थी विया। उहा हमेशह लाइ न आहे, पर उहा ज़हनी इंतिशार जो निशान आहे। साॻिए नमूने तजरीदी आर्ट, एब्स्ट्रैक्ट आर्ट आहे। उहे ॿई शयूं सम्झ लाइक़ु न आहिनि। सवाल, भगत जे बारे में तव्हांजो कहिड़ो ख़्यालु आहे? जवाब, भगत जो अलमबरदार भगत कंवर राम हो, जेको ख़ुदि वॾो इंसान दोस्त बि हो। उन खां पोइ भगत ख़तमु थी। फ़न जे लिहाज़ खां उनजो मौत वॾो हादसो हो। सवाल, पुराणे ज़माने में नाटक मंडलियूं हुयूं, उन्हनि जे बारे में कुझु ॿुधायो? जवाब, उन वक़्तु शहरनि में नाटक थींदा हुआ। बहराड़ीअ में घटि थींदा हुआ। शिकारपुर उन जो मर्कज़ हो। आगा सूफ़ीअ वारा नाटक रचाईंदा हुआ, पर उन्हनि जो बहराड़ियुनि में घटि असरु हूंदो हो। मूं पहिरियों नाटक 1925 ईस्वी में ॾिठो, कराची वारी कैपिटल सिनेमा में, जिते उन वक़्तु थिएटर हो। सवाल, तव्हां कॾहिं बाक़ाइदा कंहिं सियासी पार्टी में रहिया? जवाब, बिल्कुलु। कांग्रेस में रहियुसि ऐं मुस्लिम लीग में बि। 1940 ईस्वीअ में क़ाइदे आज़म ख़ुदि मूंखे मरकज़ी काउंसिल जो मेंबर सिंध जे 4 सीटुनि में नामज़द कयो। सवाल, तव्हां सभ खां अवल कहिड़े मक़बरे ते तहक़ीक़ कई? जवाब,
बावजूदि मिसकीन हुअण जे कुदरत एतिरी महिरबानी कई आहे जो मशरिक़ जे सभिनी मशाइरनि जूं क़बरूं ऐं मक़बरा ॾिठा अथनि। सवाल, सैर सफ़र जे लिहाज़ खां किथे विया आहियो? जवाबु, मशरिक़ी मुल्कनि खे काफ़ी ॾिठो अथनि। सवाल, अदब में फ़हाशी जे बारे में छा राय आहे? जवाबु, उहो रुॻो सिंधी अदब जो न पर सॼी दुनिया जो मसइलो आहे। जिनसियात मुंहिंजी राय में तिबी मसइलो आहे। ॿाहिरी दुनिया में जेकी कुझु थी रहियो आहे उनजो त असां तसवुर बि नथा करे सघूं। हाणे त ॿाहिरिनि मुल्कनि में स्कूली सतह खां ॿारनि खे जिनसियात जी तालीम ॾिनी पई वञे। सवाल, सिंधी समाज में केतिरी हद मुक़ररु करणु खपे? जवाबु, हर क़ौम खे बुनियादी हदूं थियनि थियूं। हिकु दाइरो वॾेरनि ऐं पीरनि जो आहे जंहिंमें ॿाहिरां परदेदारी आहे, पर जॾहिं उहा हटे थी त उन ते एतिराज़ु थिए थो जंहिंखे फ़हश सॾीनि था। हक़ीक़त में उहा फ़हाशी न आहे पर हक़ीक़त आहे जंहिंखे ज़ाहिर करणु सुठो असरु करे थो। जीअं नूरुल हुदा शाह लिखे थी उहे हक़ीक़तूं आहिनि। नूरुल हुदा शाह लिखे थी उहे हक़ीक़तूं आहिनि, पर कुझु एहतियात करणु खपे। हिकु अहिड़ी शइ जंहिं मां असरु वठी अमल कजे, ॿियो उहो आहे जंहिंमें बग़ावत थिए। साॻी ॻाल्हि थोरी धीमे नमूने करण सां करे सघिजे थी, उहो रद्द अमल आहे। सवाल, सिंधी ॿोलीअ जे कराचीअ में आईंदे जे बारे में कहिड़ो रायो आहे? जवाबु, तमामु सुठो आहे। जेकॾहिं सिंधी नालो आहे सिंध जे तारीख़ जो, लिबास जो, ॿोलीअ जो, त पोइ उहो कमु हिते बहितरु आहे। कराची यूनिवर्सिटीअ जे सिंधी शोबे में सिंध यूनिवर्सिटीअ जे सिंधी शोबे खां वधीक शागिर्द आहिनि। सवाल, ॿोलीअ सां जेको मुआशी मसइलो मुनसलिक आहे उन लाइ राय? जवाबु, उर्दू मां डपु न करणु घुरिजे। सरबराही सिंधी ॿोलीअ जी रहंदी। सिंधी कल्चर खे को बि ख़तरो न आहे। इक़्तिसादी तौर ते कुझु थी सघे थो, पर हाणे महाजरनि ते असरु पियो आहे। हू ख़ुदि सिंधीअ में दिलचस्पी वठी रहिया आहिनि। तव्हां रुॻो नारनि में रहिजी वेंदव। उन करे नौजवाननि खे गॾिजी पंहिंजे पंहिंजे मसइलनि ते सोच वीचार करणु खपे। बाक़ी ख़ान मोहम्मद रुॻो पियो इलाजु कराईंदो, उहो ख़्यालु तव्हांखे दिमाग़ मां कढी छॾणु खपे त सिंध फ़क़ति तव्हांजी आहे। उहो ग़लति आहे। उन करे उर्दू वारनि खे बि पंहिंजो कयो, उन्हनि मां फ़ाइदो वठणु घुरिजे। बींदे रईस अमरोही खां बि सिंध लाइ कमु करायो। सवाल, शाइरी वक़्तु तव्हांजो तसवुरु? जवाबु, को बि न, सिर्फ़ु ख़याली तसवुरु। सवाल, तव्हांजी शाइरी महफ़ूज़ आहे? जवाबु, न। अफ़साना अख़बारुनि में कुझु हुजनि, मज़मून अलबत्ता कुझु गॾु थिया आहिनि जे सिंध सक़ाफ़त खाते तरफ़ां छपजनि पिया। सवाल, तनक़ीद जे बारे में राय? जवाबु, तनक़ीद अंग्रेज़ी, जर्मन वग़ैरह मां सिधी तरह फ़ाइदो कोन वरितो वियो आहे। अलबत्ता सिंधी अदबी संगत जा क्लास बि हिकु सुठी शइ आहे। जॾहिं सिंध यूनिवर्सिटी सिंडिकेट ते आउं डॉक्टर रज़ीउद्दीन सिद्दीक़ीअ जे ज़माने में हुउसि, असां फ़ैसिलो कयो त दुनिया जे बहितरीनु उस्तादनि खे सिंध यूनिवर्सिटीअ में घुराए नौजवान तयारु कजनि। इंजीनियर घुराए पुलियूं ठाराए सघजनि थियूं, त ॿाहिरि उस्तादनि खां क़ौम जो ज़हन छो न तयारु कराइजे? पर उन ते एतिराज़ु थियो त असांजे नौकिरियुनि ते उहे ॿाहिरियां कब्ज़ो कंदा। पोइ उहो ख़्यालु लाथो वियो। हालांकि हाणे बि अमेरिका तोड़े ईरान जहिड़नि मुल्कनि में ॿाहिरिनि मुल्कनि मां उस्ताद घुराया वञनि था। सवाल, सिंधी शाइरीअ में कहिड़ी सिंफ़ पसंदि आहे? जवाबु, काफ़ी ऐं ॾोहीड़ो। सवाल, पसंदीदा शेरनि जो को बयाज़ तयारु कयुव? हा, उन्हनि मां पसंदीदा शेर ही आहे। उन्हनि वहनि वटां लॾ जंहिंजो नाहे मुंहुं मली रॾे। उन्हनि वहनि वटां लॾ जंहिंजो नाहे मुंहुं मली रॾे, उहा छांग ई छॾ जेका धण खां धार हले। मींहं वसंदे सूमरा अॼु पिणु पूर पिया, पखा पवारनि जा सेमूं यादि कया, ॾिठे घणा ॾींहड़ा मूं थरे चन थिया, विसरी था न विया का साहित मुंहिंजे साह खां। सवाल, ईरान में तव्हांजे यादि में यादगार पथर लॻायल आहिनि। उतां जी यूनिवर्सिटी डॉक्टरेट जी डिग्री बि ॾिनी, उते सिंधी अदब ते कमु थियो आहे? जवाबु, उन्हनि जेको ख़ुदि शनासी जो मुज़ाहिरो कयो त खेनि नुक़सानु पहुतो। पंहिंजे पसगिरदाईअ जे मुल्कनि मां फ़ाइदो न वरितो, बल्कि यूरोप जो असरु क़बूलु कयो। नतीजे में तहज़ीब खे नुक़सानु पहुतो। सवाल, तहज़ीब, फ़िकिर ऐं इल्म लाइ राय? जवाबु, इल्मु, तहज़ीब ऐं फ़िकिर महदूद दाइरनि में रही हासिलु न कबो आहे।
हर तहज़ीब में ख़ामियूं ऐं ख़ूबियूं आहिनि। असांजा माण्हू नानी वेड़ो ठाहे रहनि था, उन करे उन्हनि जो माहौल बि महदूद रहे थो, चङियूं शयूं हासिलु नथा कनि। उन करे सभिनी सां मिलणु ऐं सिखणु खपे। मूं सैर ऐं सफ़र में हर क़ौम जे उथण वेहण ऐं गुफ़्तगूअ मां पिरायो आहे। पाकिस्तान ठहण वक़्तु अंजुमन तरक़ी उर्दू ठही त मौलवी अब्दुल हक़ सां संगत हुई। उते रोज़ानो ऑल इंडिया लेवल जे ईंदड़ माण्हुनि सां मिलंदो रहियुसि। उन्हनि खां अलावा बैनुल अक़वामी इदारनि ऐं मुल्कनि जे ॾिसण सां मूं घणो पिरायो। ईरान बरे सग़ीर मां सिर्फ़ु 2 ॼणनि खे एज़ाज़ी डिग्री ॾिनी, हिकु डॉक्टर ताराचंद ऐं ॿियो आउं हुउसि। दुनिया मां सिर्फ़ु 8 ॼणा हुआ जेके ईरानोलॉजिस्ट हुआ। सिंध यूनिवर्सिटी ठाराह पास कयो त मूंखे डॉक्टरेट ॾिजे, पोइ मसलत सबबु अमल न कयो वियो। सवाल, ॿाहिरि दुनिया में सिंध ते मवाद किथे आहे? जवाबु, सॼी दुनिया में आहे, ख़ासि करे इंग्लैंड में तमामु घणो मवादु आहे। सवाल, मीरपुर बठोरे जी लाइब्रेरीअ में 100 खनि अख़बारुनि जा फ़ाइल आहिनि, उहे कीअं महफ़ूज़ कजनि? जवाबु, पैसा ख़र्चु कयो। हर हालत में ज़रूरु वठिजे। पैसो का शइ न आहे, उहे शयूं क़ौमुनि जो सरमायो आहिनि। असां वटि पैसे जी खोट न आहे, रुॻो हिमत जी ज़रूरत आहे। हर शइ लाइ पैसो आहे, पर किताब लाइ न आहे, उन करे उहे ज़ख़ीरा तबाह थी वेंदा। सवाल, तव्हांजी तहक़ीक़ में उर्दू ज़ुबान सिंध जी पैदावार आहे? जवाबु, बिल्कुलु सही आहे। हक़ीक़त में चयो वञे थो त उर्दू मुस्लमाननि जे अचण खां पोइ पैदा थी। मक़ामी माण्हुनि में ज़ुबानुनि जा माण्हू गॾु उथिया वेठा त उर्दू ज़ुबान ठही। इहो उसूल क़बूलु आहे त पोइ मुस्लमान पहिरीं हिते आया, ॿिया उन जा पेचरा हिते मिलनि था। जीअं सराइकी ज़ुबान, उहा उर्दूअ जी इब्तिदाई सूरत आहे। गुजराती, उहा सिर्फ़ु सिंध, गुजरात ऐं बहावलपुर में इस्तेमालु थी, पर मिल्कियत ॿाहिरि जी भली ॿाहिरि आहे। सवाल, फ़ोटोग्राफीअ सां शौक़ु कॾहिं खां आहे? जवाबु, 6 पीढ़ियुनि खां आहे। उन्हनि खे महफ़ूज़ तॾहिं कजे जॾहिं को क़ौमी इदारो हुजे। हज़ारे फ़ोटो आहिनि, केरु संभाले? अहिड़ा फ़ोटो सिंध जे केतिरनि बुज़ुर्गनि वटि बि आहिनि। सवाल, उहे शयूं तबाह न थींदियूं, सिंधालाजीअ खे छो नथा ॾियो? जवाबु, न, उहे महफ़ूज़ आहिनि, मरण खां पोइ हूअं ई सिंधालाजीअ खे मिलंदियूं। सवाल, तव्हां अहिड़ी वसियत कई आहे? जवाबु, हा, मूं हुसैन शाह राशिदीअ खे चई छॾियो आहे। सवाल, हीअ वसियत सम्झणु खपे? जवाबु, हा, उहा हुसैन शाह खे ख़बर आहे। ॾाॾा पीर शाह जे नाले कार्नर उते ठाराही अथऊं। हींअर बि जेके कम मां किताब निकिरंदा आहिनि, उहे सिंधालाजी खे मोकिलींदा आहियूं। मुंहिंजी दिलचस्पी सिंधालाजीअ सां आहे, छो त उहा सिंध यूनिवर्सिटीअ सां शामिलु आहे। नेठि त दुरुस्त थींदी, उहे इदारा नेठि त ठहंदा। सवाल, भिट शाह सक़ाफ़ती मर्कज़ लाइ राय? जवाबु, घणी ख़बर न आहे, पर चङो इदारो आहे। सवाल, सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन, सिंधी अदबी संगत? जवाबु, सिगा खे किलारकी ज़हनियत जे बजाए आज़ादु ज़हन जी तरतीब करणु घुरिजे। हूअं सुठो इदारो आहे, चङो कमु करे थो, अलबत्ता कामोरकी ज़हनियत खां थोरो ख़ौफ़ आहे। संगत तमामु सुठो कमु कयो आहे, उनखे ज़ोर वठरायो। सवाल, सिंध यूनिवर्सिटी ऐं कराची यूनिवर्सिटी तारीख़ ते को कमु कयो आहे, उनखे ज़ोर वठरायो? जवाबु, कराची यूनिवर्सिटी में तमामु घणो कमु थियो आहे। हिकु प्रोफेसर रऊफ़ सिंध जी साह वारनि नांगनि बलाउनि ते सॼी पघार ख़र्च करे वॾे में वॾो कमु कयो आहे। सिंध यूनिवर्सिटीअ जे शागिर्दनि ऐं उस्तादनि खे सोचणु खपे त गुज़िरियल दौर में यूनिवर्सिटी बंदि हुअण करे केतिरो हिननि नुक़सानु सठो आहे। उन जो अज़ालो नथो थी सघे, उहो क़ौमी सान्यो आहे। उन करे हाणे संजीदा थी पढ़णु, परूड़णु, तहक़ीक़, तख़लीक़ लाइ कमु करे उन जो अज़ालो करणु घुरिजे। सवाल, खाधे में पसंदि जूं शयूं? जवाबु, खाधे में शोरवो ऐं मानी वणंदी आहे, पर गोश्त ऐं कबाब बि वणंदो आहे। सवाल, पोशाक? जवाबु, अंग्रेज़ी पोशाक जॾहिं बि अंग्रेज़ी पोशाक में ॾिसो त सम्झो त तंदुरुस्तु आहियां। जॾहिं सलवार कमीज़ पाईंदो आहियां त सुस्ती महसूसु कंदो आहियां। लिखणु वक़्तु बि अंग्रेज़ी लिबास पाईंदो आहियां।